नाज़रीन, साई वठण मजबूरी हुई। असां सां गॾु महिमान आहे गुल मोहम्मद जखराणी, पाण पार्लियामानी सेक्रेटरी आहे एजुकेशन खाते हुकूमत पाकिस्तान जो। सां गॾु ॻाल्हि पई थी असांजी साईं GM सैद जे हवाले सां। अवां साईं GM सैद सां तमामु बेजा रहिया, जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन सिंध जा अवां सेक्रेटरी जनरल रहिया, पोइ रघु अरसो मरकज़ी अवां सदर रहिया। बग़ावत जे हवाले सां खोड़ सारा केस, खोड़ सारा मुक़दमा अवां जे मथां आया। कॾहिं झंडो साड़णु, कॾहिं बग़ावत, कॾहिं मुल्क टोड़ण जी ॻाल्हि, ऐं कॾहिं टोड़ी फाटक वारे वाक़े में अवां खे खणी जेल में वाड़ियो वियो, बंदि कयो वियो। तमामु घणी सख़्तियूं, अज़तूं, ऐं फाई वारे वार्ड में बंदि बि कयो वियो, सभु कुझु। ऐं उन खां पोइ वरी पलटो खाई वरी मुल्की सियासत, त इनखे कीअं था सम्झो? साईं, मुंहिंजो पहिरीं ॻाल्हि त इहा इन हवाले सां मां इहो चवंदुसि त जेको जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो, जेलनि जो या तकलीफ़ुनि जूं या फांसी घाटनि जूं, गोलियुनि जूं, दोस्तनि जी शहादतनि जूं, ऐं मूंखे उन ते को बि पछताव कोन्हे। अॼु बि मूंखे प्राउड आहे त इहो जेके कुझु असां कयो असांजो ज़ाती पंहिंजे मफ़ादनि लाइ न हो, पर इज्तमाही तौरु पर ख़ासि करे सिंध जे मफ़ादनि लाइ जेका असां स्ट्रगल कई, उहो मां सम्झां थो त असांजे सियासी जेको कैरियर आहे या सियासी जेका हिस्ट्री आहे उन जो हिकिड़ो आम बाब आहे। बाक़ी इन लाइ मां इहो ज़रूरु चवंदुसि त सियासत में हरफ़ आख़िर का बि शइ न हूंदो आहे। सियासत में तब्दीलियूं लाज़मी थींदियूं रहंदियूं आहिनि। उन में ॿिनि क़िस्मनि जूं शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं तब्दीलियूं अहिड़ियूं जेको माण्हुनि जे लाइ हमेशह ज़िंदगी भर या उनजे जेका कैरियर आहे उन में उन माण्हू जे या उनजे पोयनि खे बि उन लाइ शर्मसारी करणी पवंदी आहे। उहो हूंदो आहे ख़ौफ़ ऐं लालच। को माण्हू ख़ौफ़ जे करे, यानी जेलनि जे दबाव जे करे या प्रेशर जे करे, उनजे करे माफ़ीनामा लिखी ॾेई ॿाहिरि अचे, सरेंडर करे, इहो हिकिड़ो निदामत वारी ॻाल्हि हूंदी आहे उन माण्हू जे पंहिंजे लाइ बि या उनजे ईंदड़ नसलनि जे लाइ बि। ऐं उनखां अलावा ॿियो हूंदो आहे लालच, यानी कंहिंखे माण्हू खे अहिड़े मोड़ ते जंहिं कंहिं एजिटेशन या उन में आज़ादु खपे, मक़सद खां त हटी विया न उहा ॿी शइ उन ते मां अचां थो। ॿी ॻाल्हि उहा हूंदी आहे त जेकॾहिं को माण्हू सियासी जदोजहद में हलंदे कॾहिं कॾहिं के रियलिटीज़ अहिड़ा ईंदा आहिनि, उहा मां हिकिड़ो नथो चवां, मां अॼु बि पंहिंजो पाण खे को लीडर नथो सम्झां, मां हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर आहियां। त असांजा वॾा वॾा जेके फ़िलसोफ़ रहिया आहिनि, वॾा दानश्वर रहिया आहिनि, वॾा इंटेलेक्चुअल रहिया आहिनि, उन्हनि बि पंहिंजे ज़िंदगी में पॉलिटिकल फ़ैसिला कया आहिनि। उहो छाजे लाइ कया आहिनि? उनजा मौजूदा वक़्त जे सर्कमस्टेंस या मरूज़ी हालतुनि जे मुताबिक़। मां जीअं तव्हां साईं GM सैद जो ज़िक्र कयो, असां साईं मुंहिंजो मौसन रहियो आहे ऐं बचपन खां वठी असां उनजी आशीर्वाद या उनजे साए हेठि सियासत खे सम्झण जी कोशिशि कई आहे। ऐं उन खे बि असां ॾिठो आहे त उन पंहिंजे लाइफ में, यानी साईं जो को बदतरीन दुश्मन बि साईं जे किरदार ते या साईं जे सियासत में इहो उन ते आंगुर न खणंदो त हुन कॾहिं बि का पॉलिटिकल तब्दीली ख़ौफ़ ऐं लालच जे करे आंदो हुजे, कॾहिं बि न। पर मारूज़ी हालतुनि जे करे जीअं तव्हां पाण ज़िक्र कयो त साईं जी जेकॾहिं पाण हिस्ट्री ॾिसंदासीं त साईं बि जीअं असां त साईं जे फॉलोवर्स मां शुमार था थियूं, पर साईं बि 13-14 सालनि जे ॼमार में पंहिंजी सियासत जो आगाज़ कयो ख़िलाफ़त तहरीक में। त उनखां पोइ मुस्लिम लीग में, कम्युनिस्ट पार्टी में ऐं कांग्रेस में, ऐं कॾहिं कॾहिं साईं GM सैद सियासत खे ख़ैराबाद करे समाजी तंज़ीमनि बज़्म सुफ़िया सिंध ऐं सैयद एसोसिएशन मायूस थियो आहे त किथे उत्साह मतिलबु इहे मां उन हिकिड़े अहिड़े अज़ीम शख़्सियत जो नालो थो खणां जो हुन पंहिंजे पॉलिटिकल कैरियर में केतिरा फ़ैसिला कया। इन करे उन हालात अहिड़ा। ऐं उनखां अलावा पहिरीं पाकिस्तान ठहण जॾहिं पाकिस्तान न हुयो त तॾहिं सिंध पीपल्स पार्टी सर शाहनवाज़ भुट्टे ऐं साईं GM सैद गॾिजी ठाहियो। ऐं उनखां पोइ इहे सभु शयूं पोइ थियो। उनखां पोइ साईं GM सैद की पाकिस्तान ठहण में उनजो रोल हो। पाकिस्तान ठहण खां पोइ हुन हमेशह इहा कोशिशि कई त हिन मुल्क खे उन बुनियाद ते हलायो वञे जंहिं बुनियाद ते असां ठाहियो। पर साईं जी ख़ुदि इहा लालच बि नहीं त हुनखे को आम ज़िम्मेवारी न मिली, मोहम्मद अली जिन्ना अॻिते वधी वियो, साईं ख़ुदि गॾु रहियो, ऐं इहो क़िस्म इख़्तिलाफ़ त न हो? न, अहिड़े क़िस्म जो इख़्तिलाफ़ नज़र कोन थो अचे। चङनि हिते तव्हां ॾिसो था हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा माण्हू बि उन में जेकॾहिं को उनजे बाज़ार में ख़रीदी थी वञनि था जंहिंजो को एॾो अहमियत बि न आहे। साईं वॾे अहमियत जो हामिल माण्हू हो जंहिंजो इन खां वधीक अहमियत कहिड़ी थी चई सघिजे जेको उन मुल्क जे ठाहिण में उनजो आम किरदारु हो। ऐं पाकिस्तान जे जेको सिंध असेंबली में रेज़ोल्यूशन पास कराइण वारो साईं GM सैद हुयो ऐं जना जे वेझनि उन मां दोस्तनि मां हुयो जेके, छाकाणि सिंध मुस्लिम लीग जो सदर हो, ऑल इंडिया मुस्लिम लीग जो प्रेसिडेंट हो, त मतिलबु हिकिड़ो आम किरदारु हो। उन जे लाइ अगरि हू चाहे हा त इहे शयूं सभु हुनखे मिली सघनि पियूं, पर न हुन उन बुनियादनि जे लाइ जदोजहद कई, जन बुनियादनि ते मुल्क खे ठाहियो वियो। पर हुननि जी
कंहिं न ॿुधी। जीअं मां तव्हांखे पहिरियों ज़िक्र कयो त सिविल ऐं मिलिट्री ब्यूरोक्रेसी जो कब्ज़ो थी वियो, पोइ उन्हनि खे जेके ठाहींदड़ हुया बदकिस्मती सां चंद महीननि में पाकिस्तान खे ठाहींदड़ जेलनि में हलिया। जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन में अवां सरगर्म रहिया, उन खां पोइ जीअं सिंध तहरीक थी उन जा अवां सदर बि थिया, उन ते हली बशीर कुरैशी, कादिर मंगसी ऐं ॿियनि जो इख़्तिलाफ़ थियो साईं सां, ऐं त अवां ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हणंदा रहिया, एतिराज़ कंदा रहिया, ऐं साईं सां बिल्कुलु अलहदगी वारी सूरताल थी वई। त उन छा सबबु आहे? अवां ई सबबु हुयो या न उनजो को असांजो सबबु कोन्हे। मां त जॾहिं GSN स्टूडेंट फेडरेशन जो प्रेसिडेंट हुयुसि तॾहिं डॉक्टर कादिर मक्सी या बशीर खान कुरैशी सभु असां सां गॾु हुया। ऐं डॉक्टर कादिर मक्सी साहिबु उन वक़्तु LMC यूनिट जो सदर हुयो, ऐं बशीर खान कुरैशी टंडेजाम यूनिट जो सदर हो, ऐं मां मरकज़ी सदर हुउसि, ऐं सभु मुतहदा तौर ते उनखे हलाईंदा आयासीं। पर उनखां पोइ जॾहिं असांजो हिकु त पहिरियों 81 में मां जेल में वियुसि, उहो खणी सम्झो एॾो वॾो अरसो कोन हुयो, 2 सालनि जो हुयो या इन जे लॻभॻि हुयो। उनखां पोइ जॾहिं असां वियासीं उहो लंबो पीरियड हो टोड़ी फाटक वारो, ऐं उन में यकी असां कंटिन्यू ज़िया जे अमृत में जेल में रहियासीं। त पोइ ते असांजे इन्हनि यानी तनज़ीम जे अंदरि काफ़ी ग्रुप पैदा थी विया, जेके ज़ाहिर ॻाल्हि आहे 5-6 साल असांजो जेल में वेठासीं। त उनखां पोइ निकिरण खां पोइ जॾहिं असांजो अची वियो टाइम, जेका त पोइ ज़ियाउल हक़ जो ख़ात्मो थियो, वरी शहीद बीबी जी हुकूमत जेल में जेल में हुआसीं पूरो माशाल्लाह दौर में पूरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं आइस्तार में आई त उन वक़्तु वरी पोइ असांखे आज़ादी मिली। त उन वक़्तु साईं जीम सेद हिकिड़ो जी इहा होप हुई शायदि, त छाकाणि मां जो मुसलसिल काफ़ी 5 दफ़ा मरकज़ी सदर रहियुसि, त उहा GSN हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जी हैसियत जी ॾेख ॾींदो हो। छाकाणि अञा असांजी जेका GSN महाज़ या क़ौमी महाज़ या GSN तहरीक एतिरा फ़ाल न हुया, पर स्टूडेंट्स फेडरेशन वधीक फ़ाल हो सिंध जे इशूज़ ते, मामलनि ते। त उन करे मुमकिन आहे साईं जी इहा सोच हुजे। उहो मां उन वक़्तु जॾहिं लास्ट मां आयो हुउमि मुक़ररु थी, त उहो चूंडियल न हुयुमि, पर साईं जे तरफ़ां मुक़ररु थियल हुयासीं। ऐं उन में मूंखे साईं जीम सेद GSN फेडरेशन जो प्रेसिडेंट बणायो हो। ऐं हालांकि असांजे पंहिंजी उन वक़्तु इहा मर्ज़ी कोन्हे, छाकाणि असां स्टूडेंट लाइफ ख़तमु करे चुका हुआसीं। असांजो पंहिंजो ख़्वाहिश हो त असां अञा उन में वञूं प्रैक्टिकली पार्टी में, पर पोइ साईं शायदि इन ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे त हे मुनज़म करे वठंदा जेके ग्रुप ठहिया आहिनि। दोदो मेहरी डॉक्टर उहो जनरल सेक्रेटरी थियो, ऐं मां उनजो प्रेसिडेंट। डॉक्टर दोदो बि पंहिंजो स्टूडेंट लाइफ ख़तमु करे चुको हो, असांजो बि। पोइ असां जॾहिं ॿाहिरि निकितासीं, ज़ाहिर आहे 5-6 साल हिकिड़ो वॾो गैप आहे। शागिर्दी खां अॻिते वधी चुका हो, शागिर्दी खां अॻिते वधी चुकासीं, ऐं ॿियो जेल जे अंदरि रहंदे माण्हू ॿाहिरि फिज़ा ख़बर नथी पई, माहौल जी ख़बर या एॾो कटियल हुयोसीं। वरी ॿाहिरि ॾिठोसीं त असां कोशिशि कईसीं, साज़िशूं तमामु घणी थी चुकियूं, सभु शयूं मतिलबु उहे इख़्तिलाफ़ वधी वण थी चुका। उहो असांजे करे सबबु कोन हुया। ॿाहिरि असां जॾहिं हुयासीं, तव्हां पुछो असां हुयासीं त उहा तनज़ीम यूनाइटेड हुई ऐं सभई गॾु हुया। त उनखां पोइ इहे शयूं धार थियूं। पोइ असांजे कोशिशि जे बावजूदि बि असां उनखे यूनाइट न करे सघियासीं। बहरहाल पोइ तंहिंखां पोइ कुझु वक़्त खां पोइ असां त उन स्टूडेंट्स लाइफ खे ख़तमु करे GSN तहरीक जो बुनियादु विधो। उन दौरान सिंध नेशनल अलायंस जा सेक्रेटरी जनरल बि थिया। उन जा सिंध नेशनल अलायंस असांजे जेल जे बिल्कुलु सिंध नेशनल अलायंस असांजे जेल जे दौरान ई ठही चुको हो, जेको सिंध जो हिकिड़ो ब्रॉड बेस अलायंस हो, जंहिंमें फीडरल पार्टियूं जेके सिंध सां तालुक़ु रखंदड़ हुयूं उहे बि उन में अची विया, जंहिंमें इलाही सूमरो बि हुयो, महमूद हारून बि हुयो, ऐं उनखां अलावा सिंध जूं ऑर्गनाइज़ेशनूं पलीजो साहब, जाम साकी, साईं जीम सेद वटि इहे सभु शयूं ठहियूं। उनखां अलावा ॿिया सभई धुरियूं उन में गॾु हुया। त वॾी हिकिड़ी उमेद पैदा थी माण्हुनि में त हाणे सिंध जा क़ौम परस्त या सिंध जे इशू ते माण्हू गॾु थिया आहिनि। पर जॾहिं असां आयासीं निकिरी जेल मां, उन वक़्तु बि सिंध जा क़ौम परस्त गॾु थिया, अॼु बि गॾु थी रहिया आहिनि, पर क़ौम परस्तनि जो कोई इतिहाद नथो थिए। टांगा पार्टी बि क़ौम परस्तनि जे अंदरि थी वयूं आहिनि, पंजाब GSN जे नाले सां तहरीकूं ऐं पार्टियूं ऐं अलायंस सभु जुड़ी विया, पर इतिहाद छो कोन्हे? अॻे में हिकिड़ी पार्टी उन मां अर्ज़ु कयां थो त जॾहिं असां जेल मां निकितासीं 89 में, त तॾहिं असां जीअं निकितासीं असांजा रिसेप्शन तमामु वॾा मुख़्तलिफ़ शहरनि में थियणु शुरू थिया। छाकाणि असां जेके टोड़ी फाटक सां वास्तो रखंदड़ असीर हुयासीं, उहो हर माण्हू जी ख़्वाहिश हुई। छाकाणि हिकिड़ो आमिर ऐं जाबिर हिकु डिक्टेटर जो वॾो ज़ुल्म हो, जो हिकिड़ा 5 दोस्त असांजा शहीद कया विया, वरी असांखे ई जेल में, तंहिं करे असांजे उन सां हर माण्हू जो कंसर्न हुयो। जीअं निकितासीं त माण्हुनि वॾा हुजूम थिया, जलसा थिया। त पोइ साईं जीम सेद असांखे इहो हुकुम कयो त इन्हनि जेके तव्हांजा रिसेप्शन थियनि था, इन में सिंध क़ौमी इतिहाद जे अॻुवाननि खे बि पाण सां गॾु खणो ऐं इन्हनि प्रोग्रामनि खे सिंध क़ौमी इतिहाद जे प्लेटफॉर्म ते कन्वर्ट कयो। त उन पोइ इहे सभु असां गॾिजी हलियासीं। पोइ ॿेटे में
जेको थियो कन्वेंशन कन्वेंशन थियो। सिंध क़ौमी इत्तेहाद जो, उन में ख़ान साहब अब्दुल हमीद ख़ान जतोई जो चेयरमैन थियो ऐं नवाब यूसुफ टालपुर उनजो सीनियर वाइस चेयरमैन थियो, छाकाणि उहो उन वक़्तु सिंध नेशनल फ्रंट जो वाइस चेयरमैन हुयो ऐं उनखां अलावा मां उनजो सेक्रेटरी जनरल थियुसि उन अलायंस जो। पर उन अलायंस में जॾहिं असांजो इहो थियो उनखां पोइ जल्दी असां साईं जेम्स जो हिकिड़ो दौरो करायोसीं सखर एयरपोर्ट ते साईं लथो, पहिरीं अक्टूबर। हा, पहिरीं अक्टूबर 1994 99 में पहिरीं अक्टूबर 1999 हा हा 99 में जंहिंजो तमामु वॾो इस्तक़बाल थियो, तमामु वॾी रिसेप्शन थी ऐं साईं जे दौरे जे हवाले सां पोइ अव्हांखे 10-15 ॾींहं खां पोइ अव्हांखे जेल में विधो हा, वियो, पोइ खोड़ सारियूं ॻाल्हियूं, जी। पर वठी बि नंढी ब्रेक। नाज़रीन, असां सां गॾु महिमान आहे गुल मोहम्मद जखराणी, पाण पार्लियामानी सेक्रेटरी आहे एजुकेशन खाते हुकूमत पाकिस्तान जो। साण सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कपियूं, पर नंढी ब्रेक खां पोइ।